अहम खबर आहे सांगड़ मां सां शेयर कयूं पिया। मंगली थाणे जी हद मां वर्कशॉप वासी माल जे धनार इसाक चांडियो जो बरसाती पाणीअ मां लाश ठाहियो आहे। अहम खबर आहे नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। मंगली थाणे जे हद मां वर्कशॉप वासी माल जे धनार इसाक चांडो जो बरसाती पाणीअ मां लाश ठाहियो आहे। अहम खबर आहे नाज़रीन नवां खे ॾींदा हलूं। सांगड़ मां मंगली थाणे जे हद मां वर्कशॉप वासी माल जे धनार इसाक चांडियो जो बरसाती पाणीअ मां लाश ठाहियो आहे। सांगड़ में मंगली थाणे जी हद मां वर्कशॉप वासी माल जे धनार इसाक चांडियो जो बरसाती पाणी मां लाश ठाहियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। सांगड़ मां आवाज़ुनि जे रिपोर्टर एडी कुंबर खां। जी एडी, छा तफ़सील आहिनि? माल जे धनार जो लाश ठाहियो आहे। जी बिल्कुलु असां मंगली थाणे जी हद आहे वर्कशॉप, हिते माल चाहींदड़ धनार पुरस्कार नमूने गुज़िरियल ॾींहं खां जेको आहे सो गुम हो, जंहिंजी ॻोल्हा बैदि वारसनि काफ़ी ॻोल्हा कई, जंहिंजी ॻोल्हा बैदि 32 कलाक लॻे जेको आहे सो संदसि तो पाणी जेको बरसाती पाणी आहे उन मां लाश हथायो आहे। लाश हथण हथ अचण खां पोइ जेको आहे सो पुलिस पहुची वई। पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल सांगड़ आंदो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई कई वेंदी। उन मां पुलिस जो चवणु आहे त जांच कयूं था त हीउ जेको आहे संदो जेको फोत आहे उहो कीअं थियो आहे। उन हवाले सां जे घर फोटी जे घर में कहिड़ा मतल आहे, हे गुज़िरियल ॾींहं खां जेको आहे सो इसाक वल्द भाईखान चंद जो माल जारी जे गुम थियो, जंहिंजो लाश अॼु हथायो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी एडी कुंबर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।